खलील साहब जी तव्हां ॿुधायो त तव्हां माशाल्लाह पूरी सिंध घुमी आहे, तव्हां पूरी सिंध तव्हांखे सुञाणे थी त हिन पूरे तव्हां सिंध समूरी सोन आहे, सुहिणी आहे, पंहिंजी धरती आहे, सभु शयूं पाण खे सिंध जी हर शइ अज़ीम आहे पंहिंजे लाइ। अव्हांखे इन पूरी सिंध में कहिड़ो खितो जेको वधीक पसंदि आहे? मान साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां इहो हिकिड़ो तमामु दिलि वटां इहो सुवालु कयो आहे। सिंध सॼी सोन आहे। आम तरह जेको असांखे किताबनि में ॿुधायो वियो आहे या चवंदा आहिनि त सिंध जा तबई भाङा 4 आहिनि। आउं चवां थो त सिंध जा तबई भाङा 6 आहिनि। उत्तर, काछो, कोहिस्तान, विचोलो, लाड़, थर। ही 6 भाङा जेके आहिनि मुंहिंजी नज़र, हर कंहिंजो पंहिंजो हिसाबु किताबु आहे, त इन्हनि 6 भाङनि में सॼी सिंध ठाहकी आहे। वॾा मोहबत वारा माण्हू आहिनि। अजीब ॻाल्हि आहे, तव्हांखे ओताक कल्चर सिंध में मिलंदो, बाक़ी ॿाहिरि न मिलंदो। ओताक ते सिंध वटि, सिंधी माण्हू वटि महिमान आयो त ओर घोर पियो थींदो। त अहिड़े नमूने सां मूंखे त पहिरीं ॻाल्हि आहे पंहिंजी जनम भूमि ऐं जिते ॼाइस बांबड़ा ॾिनमि ऐं जिते नंढो थी वॾो थियुसि त उहा त पंहिंजी जनम भूमि ज़रूरु यादि अचे थी। पर ओवरऑल जेको आहे सो मूंखे सॼी सिंध वणे थी। हिकिड़ी जॻह ते को प्रोग्राम थियो त स्टेज सेक्रेटरी मूंखे सॾु कयो त हाणे दोस्त असांजो खलील खोसो अचे थो जंहिंजो तालुक़ु उमरकोट सां आहे। ऐलान करे वियो, आउं आयुसि। मूं चयो अदा तुंहिंजी वॾी महिरबानी, ख़ुदा करे आउं उमरकोट जो थियां। ऐं मोहन साईं इहा हक़ीक़त तव्हांखे आउं दिलि जी ॻाल्हि ॿुधायां थो, जेको बि क़ब्रिस्तान ॾिसां थो अलाह मुंहिंजी क़बर हिते कजे। पोइ सिंध जे भले उहो हुन खिते ते हुजे, घोटकी में हुजे, ॾहरकी में हुजे, ऐं खोसकी में हुजे, लाड़ में हुजे, उत्तर में हुजे, विचोलो में हुजे, काछे में हुजे, कोहिस्तान में जिते बि हुजे, थर में हुजे, पर जिते आउं बिहां थो चवां थो मौला मूंखे हिते दफ़न कजे, हिन सिंध जी मिटी में मूंखे दफ़न कजे। त मुंहिंजा साईं जेका मुंहिंजी जनम भूमि आहे, जिते आउं ॼाइसि वॾो थियुसि, बांबड़ा ॾिनमि, बाता ॿोल चयमि, उहे त उहे हर कंहिंखे वणनि था। पर सिंध में जेके मूंखे जेको जोग्राफी हवाले सां जेको खितो वणे थो उहो वणे थो थर। अच्छा, थर चवनि था थर काइनात आहे। ऐं चवां थो त थर काइनात कोन्हे, थर में काइनातूं आहिनि। अजीब ॻाल्हियूं आहिनि। हींअर आउं चवां थो फेसबुक ते जहिड़े हवाले सां थर जो इंट्रोडक्शन थिए पियो, छो त उते कला बि आहे, उते माण्हू बि आहिनि, उते मोहबत बि आहे, उते बुख बि आहे, उते उञ बि आहे, उते मोहबत आहे, उते प्यारु आहे, उते प्रीत आहे, उते चौरा आहिनि, उते लांडियूं आहिनि, हर शइ उते मौजूदु आहे। एॾो त जेको फेसबुक जे हवाले सां थर जेको ओवरऑल जेको वायरल थियो आहे। हालांकि कोहिस्तान बि असांजो घटि कोन्हे, कोहिस्तान जा वॾा मोहबत वारा माण्हू आहिनि, पर आउं जेको ॻाल्हि करियां पियो थर जी ओवरऑल, त ॾाढो त थर में जेके आहिनि उन में वरी तबई भाङा आहिनि। जी मिसाल तौरु मोहराणो, कठो, ढट, पट, वट, पारकर, सामरोटी, ही थर जा भाङा आहिनि। ऐं उन्हनि मिड़नी में मूंखे वरी पसंदि आहे पारकर। पारकर हुनजी हिकिड़ी पंहिंजी तहज़ीब आहे, पंहिंजी तारीख़ आहे, छो त हू तक़रीबन इंडिया वारो जो गुजरात उहो टच करे थो, गुजराती असरात हुन ते तमामु घणा आहिनि। थर जो पारकर जो माण्हू जेको पटको ॿधे थो न, असांखे ओड़ो ॿधणु कोन ईंदो। ठीकु, त पारकर जी एॾी वॾी तारीख़ आहे। मूं हिकिड़े किताब में पढ़ियो, साईं एच.एम. पामर जो किताबु, उन में पढ़ियुमि त दुनिया जो क़दीम तरीन पहाड़ कारूंझर आहे, जंहिंजी ॼमार 25 करोड़ साल आहे। 25 करोड़ साल जंहिंजी ॼमार आहे। ऐं एॾो अज़ीम जबल आहे जो असां जॾहिं हुनजी तारीख़ पढ़ूं था त हुन में पुराणे ज़माने में रोज़ानी 1.25 सेर सोन जेतिरी कमाई कारूंझर ॾिए थो, जेको अरिड़हनि महलनि में पखिड़ियल आहे, जंहिंमां 12 नदियूं निकिरनि थियूं, 109 चोटियूं आहिनि, केतिरा ई मुक़दस आस्थान उन में आहिनि। एतिरा मुक़दस आस्थान आहिनि, जॾहिं सिंध जो हिंदू जमुना में यात्रा वञे थो ऐं जमुना में जॾहिं सनानु करे थो, उते जा जेके आहिनि से माण्हू पुछनि था तव्हां किथां आया आहियो, जवाबु ॾिए थो असीं सिंध मां आया आहियूं। चए पोइ साड़ धरे न थिए वेह, एॾो मुक़दस आहे। जंहिं पांडवनि खे कारूंझर पनाह ॾिनी। ही
वॾी तारीख़ आहे हिन जी। जेकॾहिं असां वेही रुगो कारूंझर ते ॻाल्हायूं त टाइम गुज़री वेंदो। त अहिड़े नमूने सां मूंखे इहे शयूं जेको आहे पारकर जो पट एतिरो वणे थो जो मूंखे उन जो ॻोठ घणा ॻोठ ॾिठल आहिनि मुंहिंजा इलाही। को हिकु अधु रहियो हूंदो, ओण आहे, उनेर आहे, साईं आलाणी आहे, बड़ आहे, भोडेसर आहे, भोडेसर ॿ आहिनि, चूड़ियो आहे, बहिराणो आहे, वड़ाओ आहे, जलेली आहे, बांधो आहे, रासाणी आहे, कुआड़ा आहे, सूराचंद आहे, सिंधोड़ी आहे, कासबो आहे, लाकड़ खॾियो आहे, ऐं साईं खे चवां मऊ आहे, छिछी आहे, ॾेनसी आहे, साडूरवस आहे, वीरावा आहे, पूरणवा आहे, ॾोडवा आहे। मतिलबु आहे त मूंखे पारकर सां इलाही प्यारु आहे। तव्हां जेका ॻाल्हि कई थर वणे थो, थर में वरी पारकर वणे थो। अहिड़े नमूने सां 1997 में जॾहिं आउं पहिरें चकर वियुसि नंगर पारकर, जॾहिं अञा कचो मिठी ताईं पको हो, पोइ यको अॻिते कचो हो, अहिड़े नमूने सां मूं हुते कारूंझर जो दीदार कयो। वॾे में वॾो नज़म, ऐं दावा त कोन थो करियां, पर इहा आउं चई सघां थो त वॾे में वॾो नज़म जेकॾहिं कारूंझर ते ठाहियो आहे त हिन फ़क़ीर ठाहियो। अहिड़े नमूने सां उहो जेको ख़ितो मूंखे वणे थो, अवल खां अल्लाह आहे ज़ुल जलाल। वरी पोइ कारूंझर ते जेको शेर मूं ठाहियो उहो तव्हांखे ॿुधायां थो त अवल खां अल्लाह आहे ज़ुल जलाल, कोन हुआ के जिन मलक माण्हू के माल, पोइ उपाई उभ पोइ भूं बेमिसाल, तंहिं भलारी भूं मथां जोड़ियईं जिबाल, तिन जिबालनि मां आहीं तूं ऐं जबल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, आहीं किथे सिंध जे तूं पूरब ऐं काछेल में, आहीं तूं अरिड़हं मुरबा मैल में, आ मज़ो ॾाढो घुमण ऐं शैल में, ना अची छल तूं बुरनि जी भेल में, क़ीमती पत्थर आहिनि तो में पियल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, तो अंदरि मंदर ऐं तीरथ आस्तान, भीम गोॾा साड़ धरो ॿई बेगुमान, आंचलेसर गौमुखी नानी निशान, पौणी ॾहरे जो लिखां कहिड़ो बयान, कलम मुंहिंजे खे न आहे काई कल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, काजला सरजूं ॾिठियूं तो कामड़ियूं, तुंहिंजे पाड़े में हुयूं के पदमणियूं, टोलड़ियुनि में थेटलियूं ॾह ॼणियूं, घोट कई घूर सां घाइन घणियूं, तिन जे अखड़ियुनि में ॾिठो हो तो कजल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, तो ॾिठो बंदर हिते पारी नगर, जित जहाज़नि थे खया लाथा लंगर, सुख हुयो उत कोन हो कोई गंगर, पे उते वारी उॾामे अॼु मगर, तो ॾिठा कई ॿार में ॿेड़ा ॿुॾल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, सॾे वन तैं सारंगा जूं सोबतूं, तो ॾिठियूं महबूब तिन जूं मोहबतूं, इश्क में आयूं अजब कई उल्फतूं, नीह में नासाज़ आयूं नोबतूं, से अमर तारीख़ में आहिनि थियल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, डूंगरी ढाबो ऐं ॾोतड़ चूड़ियो, हाणे चारी तरफ़ मशहूरु ॻोठ आहिनि कारूंझर खे फिरिया पिया आहिनि, डूंगरी ढाबो ऐं ॾोतड़ चूड़ियो, वाह वीरा वाह आधी गाम थियो, भोडेसर ऐं मोंदरो ॿियो कासबो, किन खे ठहंदे किन खे फिटंदे, तो ॾिठो के दड़ा थिया हाण धुआ टियल दबिल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, भेरीअ नाले हो गारोड़ी हिते, भजंग पोयां थे हलियो ड्रोड़ी हिते, हर पत्थर जी पाड़ ते वोड़ी हिते, नांग जे धक सां तिरी खोड़ी हिते, डंग गारोड़ी खे हो क्यारी लॻल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, शल रही आबाद आहे पर्बत पहाड़। हाणे जबलनि जा मुख़्तलिफ़ ज़बाननि में नाला आहिनि। शल रही आबाद आहे पर्बत पहाड़, कुर्ब वारा कोह न थिए तो में बिगाड़, ॿिया टकर तोसां टकर सां डेघ डाड़, रोह छपर मारू रहन तुंहिंजा मवाड़, मुंहिंजा माउंटेन तूं डूंगर जबल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, खीर थरकारो भॻो ठोड़ो भॾो, कांभू ऐं हालार थियो नागा नढो, पब हाड़ो ऐं लकी डूंगर गंजो, सिंध सारी में जबल जांचे ॾिसो, थो लॻे तुंहिंजे अॻियां केटू कटियल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, तो ॾिठो हो बेगड़ो महमूद शाह, जंहिं कई हुई पार कर ते केॾी काह, जंहिं सुकाया हुआ हिते सोढनि जा साह, तंहिंखे गुज़रियूं कई सदियूं ऐं साल माह, यादि जंहिंजी में आहे मस्जिद जुड़ियल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, मुल्क में मौजूद कई मस्जिदूं, तो ॾिठियूं कई जग में जामाऊं जजूं, के कचूं के काठ जूं ऐं के पकियूं, के थियूं वैरान के आबाद पियूं, आहे भोडेसर जी मस्जिद बेमिसल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, को ज़मानो जैन जो मर्कज़ हिते, अॼु थिया वैरान कई मंदर जिते, तपसिया ऐं योग कान्हे का किथे, कोन ॾिसजे कोई पूॼारी किथे, घिंड कोन्हे हाण मंदर में टंगियल, वाह तूं कंधार कारूंझर जबल, शहर नंगर जो त तुंहिंजे हंज में, ॿारड़ो ॼणको हुजे कंहिं तंज में, ॾेह जा ॾोथी न कंहिं ॾुख ॾंज में, मुंहुं पंहिंजे कंहिं न छछो पंज में, बसि ॾुकारनि में अखियूं उबॾा खयल, वाह तूं कंधार कारूंझर जबल,
सोढा ऐं परमार राणा तो ॾिठा, शौक़ तिन जा कई शहाणा तो ॾिठा, जिन खे आऊं कोन ॼाणा तो ॾिठा, मोहबतूं तिन जूं ऐं माणा तो ॾिठा, हाण वारी जे वीचारा वर चढ़ियल, वाह तूं कंधार कारूं झरजबल तो ॾिठो हो रूपलो, हा वेरियनि सां कई विढ़ंदे तो ॾिठा, बाह जे शोलनि में सणंदे तो ॾिठा, क़ौम पंहिंजी लाइ कणंदे तो ॾिठा, तो ॾिठो हो रूपलो फांसी टंगियल, वाह तूं कंधार कारूं झरजबल, मोहबती मारुनि संदो मिसकीन हित, थर ऐं थर वारनि जे लाइ ग़मगीन हित, क़दुरु उन जो कोन थियो को कीन हित, ख़ल्क़ जी ख़िदमत तंहिंजो थियो दीन हित, आहे सोई तुंहिंजे दामन में सुतल, वाह तूं कंधार कारूं झरजबल, सिंध जी तारीख़ तूं तहज़ीब तूं, सिंध जी तारीख़ हिकु ऐं ॿी बि तूं, ग़ैर खां इनकार पंहिंजनि जी बि तूं, ग़ैर ते तुंहिंजी त दहशत ऐं हकल, वाह तूं कंधार कारूं झरजबल, गोर दड़ो ऐं भटियाणी ॿई नदियूं, ॿई सुठियूं सिंगार आहिनि तो संदियूं, मींहं में पलटनि किनारा ऐं कंधियूं, शल वहन ॿारो ई तुंहिंजूं ॿई अदियूं, आ थधो पाणी हुजे काढ़ो ततल, वाह तूं कंधार कारूं झरजबल, छा लिखे तो ते नज़म खोसो ख़लील, सिंध जी तारीख़ जो आहीं दलील, शल रहे क़ाइम तुंहिंजी काल कील, छा पुछां ॻाल्हियूं तोखां लाइ गल, वाह तूं कंधार कारूं झरजबल, वाह तूं कंधार कारूं झरजबल। अच्छा खलील साहब, असांखे इहो ॿुधाइजो तव्हांखे मौसीक़ी सां केतिरो लगाव आहे, ऐं राग जे बारे में असां तव्हां खां इहो सुवालु पुछो था। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो सुवालु मां ॻंढींदो हलां त किताब जी जेको आहे अहमियत छा आहे, ऐं अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, काफ़ी जेके नौजवान तबिको आहे उहे सोशल मीडिया ते पंहिंजो काफ़ी वक़्तु ज़ाइब कनि पिया, ईअं अहिड़ा बि आहिनि जेके किताबनि सां लगाव आहे, पढ़नि पिया, स्टडी सर्कल बि थियनि पिया, त इन्हनि सॼनि जो पस मंज़र तव्हां असांखे ॿुधायो। वॾी महिरबानी, सुठो सुवालु तव्हां कयो, हिकिड़ो ऐं ॿियो ॿई सुवाल। मौसीक़ी जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि आहे त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे, वाहिद इहो फ़न आहे जेको किताबनि में नथो अची सघे। हाणे किताबनि में मौसीक़ी इहे शयूं कोन अची सघंदी। इहो जॾहिं तव्हां गॾु हलंदव ॻाइणनि सां या इन जो शौक़ु रखंदव, हारमोनियम या बाजो जंहिंखे चऊं, जेसिताईं उहो न वठंदव तेसिताईं इहा मौसीक़ी तव्हांखे राग रंग सम्झ में ईंदो ई कोन। इहो आहे राग जी ॻाल्हि। बाक़ी दिलचस्पी ज़रूरु आहे, ऐं हक़ीक़त करे कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त हालांकि बाजो या तबलो त कोन वॼाए ॼाणा, पर कलाम किथे बि हलंदल हूंदो आहे ऐं बीह रहंदो आहियां, ॾिसां कहिड़ी रागणी में आहे, कहिड़े सुर में आहे, इहो ज़रूरु आउं महसूसु करियां थो। ऐं को सम्झ में बि नथो अचे, छो त राग जी ऐं सुर जी मौसीक़ी जी वॾी दुनिया आहे, पर कोशिशि इहा कंदो आहियां त मूंखे उते आउं बीह रहंदो आहियां। हीउ जेको आहे पूरिया आहे, भैरवी आहे, मालकौंस आहे, भागेश्री आहे, कहिड़ो सुर आहे, सारंग आहे। सारंग या इहे त कोयारियूं इहे आम आहिनि, इहो त असांजा पंहिंजा सुर आहिनि, असीं सम्झो था वञूं। उन जे करे ऐं जेकॾहिं ख़बर नथी पवे त कंहिंखां पुछी वठां थो त हीउ छा आहे। मल्हार आहे, मल्हार जा बि इलाही क़िस्म आहिनि, पर उन हूंदे बि मूंखे जेको आहे सो सारंग घणो वणे थो। सुर सारंग मुंहिंजी कमज़ोरी आहे। जीअं शाइरी में मौलवी अहमद मल्हार मुंहिंजी कमज़ोरी आहे, तीअं राग जे हिसाब सां, सुरनि जे हिसाब सां सारंग मुंहिंजी कमज़ोरी आहे। ऐं बाज़े बाज़े दिलि भरिजो अचे, कॾहिं कॾहिं वरी झूंगार बि कंदा आहियूं। ऐं मूंखे इहो कलाम तमामु घणो वणंदो आहे जेको राति बि मींहड़ा वुठा। ऐं तव्हांखे अॼु हिन कैमरा जे हवाले सां ॿुधाए छॾियां त आम तरह जेको इहो कलाम ॻाइणा बि वॾा वॾा उस्ताद, उन्हनि खे अञा इहा ॻाल्हि सम्झ में, लफ़्ज़ राग न लफ़्ज़ सम्झ में कोन आयो आहे। राति बि मींहड़ा वुठा, ॿाझारनि जे मुल्क मथे राति बि मींहड़ा वुठा। हालांकि सॼी सिंध ॿाझारनि जो मुल्क आहे, ॿाझ वारनि जो, रहम वारनि जो मुल्क आहे। रुगो थर वारा कोन्हे, जबल वारा बि आहिनि, विचोलो लाड़ उतर ॿाझारा माण्हू रहनि था। पर इहो लफ़्ज़ आहे वांढियारा, यानी हा वांढ खणण वारा।
जुड़फुड़ जित ॾिठान उत ॼाऊं पखड़ा, यानी जिते सावक थी वांड खणी टपटाड़ी माल खणी वञी उते वेठा, वरी उतां ॿिए पासे वरी उतां सांगी आहिनि। अहिड़े नमूने सां इहो लफ़्ज़ आहे वांढियारनि जे मुल्क मथे राति बि मींहड़ा उठा। तंहिंजे करे काफ़ी दोस्तनि खे चयूं पिया, पर हाणे उहो ॿाझारनि उन्हनि जे ज़हन में अची वियो आहे। इहो मूंखे कलाम ॾाढो वणे थो ऐं कॾहिं कॾहिं आउं पाण बि इहो वेही झुंगारींदो आहियां। ॿी जेका ॻाल्हि तव्हां कई हुई त किताब जी अहमियत ऐं किताब जो मुतालो, मञूं था साइंसी हवाले सां अॼुकल्ह कंप्यूटर आहे या PDF आहे या असांजो फेसबुक आहे, इन में किताब पिया आहिनि, असां उहे शयूं जेके आहिनि से अखियुनि सां ॾिसूं पिया। पर मसइलो हीअ आहे, किताब जेको आहे न, किताब हिकिड़ी वॾी अहम शइ आहे। अहम इन जे करे हीअ तव्हांजो फेसबुक मोबाइल तव्हांजे हथ मां किरी सघे थो, तव्हांजे खां गुम थी सघे थो, तव्हांजा सॉफ्टवेयर उॾरी सघनि था कंप्यूटर मां, पर किताब जे जॾहिं तव्हांजे हथ में हूंदो न, पोइ उहा शइ तव्हां वटि महफ़ूज़ हूंदी। किताब घर जो सिंगार आहे। हवा में उड़ाती है मेरी किताब, हीउ अहिड़ो दोस्त आहे, न चांहि जो ख़र्च न मानी जो ख़र्च। किताब कच्छ में, पुराणे ज़माने जा किताब कच्छ में खयो केॾांहुं पियो वञी, त हीअ किताब अहिड़ी शइ आहे, इहो बाक़ाइदा असांखे शुरू खां वठी आख़िर ताईं मुताले करणु खपे, असांखे ॾिसणु खपे। पोइ उहो तारीख़ हुजे, मज़हब हुजे, फ़लसफ़ो हुजे, तसवुफ़ हुजे, शाइरी हुजे, नज़म हुजे, नसर हुजे, मतिलबु इहे शयूं जेसि ताईं असां न पढ़ंदासीं न, ओसि ताईं असांखे इहा ख़बर कान पवंदी। किताब जे हवाले सां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अची ॿुधाए छॾियां। हिते पंहिंजे तर में असांजे ॻोठ जे आसपास, मिसण जे आसपास माण्हू गुज़ारे वियो, पुराणे ज़माने जी ॻाल्हि आहे। उहो कोशिशि कंदो त अख़बार रोज़ानी घुराईंदो ऐं हो अणपढ़ियल, अख़बार घुराईंदो हो अणपढ़ियल, ॿिए खे ॾेई अख़बार चवंदो बाबा हीअ पढ़ी ॿुधा, पोइ सॼी अख़बार ॿियो हमरा पढ़ी ॿुधाईंदो। पार्टीशन खां अॻु जी ॻाल्हि आहे, मूं ख़बर ॿुधी आहे। पार्टीशन खां अॻु जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो माण्हू हिननि जे ॻोठ में आयो, उन पोड़े अणपढ़ियल सां जेको अख़बार ॿुधणु वठण जो शौक़ीन हो, माण्हू खां पुछे बा ॾे ख़बर, यको गुम ऐं केॾांहुं वियो ऐं चयऊं बम्बई वियो हुउसि। ठीकु, बम्बई वियो ऐं बम्बई त वॾो शहर आहे, चई स्टेशन ते लथो हुउसि। स्टेशन खां पोइ चई स्टेशन खां पोइ मौजूदा वक़्त जी आऊं ॻाल्हि करें, हाणे त फ्लैट आहिनि छा ठही विया आहिनि। हू पोड़ो हुनखे चवे पियो अख़बार जे हवाले सां, चई स्टेशन खां पोइ अॻियां हिकिड़ो वॾो निम जो वण बीठल आहे, उहो ॾिठो हुई। हालांकि हीउ अणपढ़ियल वेठो हिते आहे, पर इन मां मालूम थियो त हू मुताले जो शौक़ीन, जीअं पाण अणपढ़ियल ॿियनि खां ॿुधी उहे ॻाल्हियूं यादि कंदो। त अहिड़े नमूने सां जेसि ताईं असीं किताबनि सां तालुक़ु न जोड़ींदासीं, ओसि ताईं असीं अॻिते जेको असांजो ज़हन कोन खुलंदो। किताब हिकिड़ो अजीब आहे, उन जी दुनिया ई पंहिंजी आहे, उन्हनि जो मुताले जो मज़ो ई पंहिंजो आहे। हा, वरी सियारे में मुताले करणु, ऐं अॼुकल्ह नौजवाननि खे किताब जे हवाले सां ईअं चवंदुसि त बाबा किताब पढ़ो, किताबनि सां मुहबत रखो, तारीख़ पढ़ो। हा, तव्हां पंहिंजी तइलीम पूरी करियो, मैट्रिक आहे, इंटर आहे, या तव्हां जेको आहे सो को बि इहो यूनिवर्सिटी मां डिग्री हासिलु करियो पिया करे, उन खां पोइ तव्हां किताब पढ़ो, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि जा मज़हबी पढ़ो, तारीख़ पढ़ो, फ़लसफ़ो पढ़ो, नज़म पढ़ो, शाइरी पढ़ो, त तव्हांजो ज़हन खुलंदो। अच्छा खलील साहब, माशाल्लाह तव्हांजो हाफ़्ज़ो ॾाढो तेज़ आहे। तव्हां मूं काफ़ी घटि शाइर ॾिठा आहिनि जेके पंहिंजी शाइरी ईअं रवानी सां पढ़नि, तमामु घटि आहिनि। लिखी त छॾंदा, पढ़ण में उन्हनि थोरी कमज़ोरी आहे। मूं मिर्ज़ा कलीज बेग जे हवाले सां पढ़ियो त हू जॾहिं बि कंहिं शइ जो मुतालो कंदा हुआ त हुनजो त पढ़ण महिल यकी जेको ज़हन हूंदो आहे, हुन सिटूं जेको पढ़ंदो उन्हनि ते हूंदो आहे। ऐं उनखे अलावा को सुठो को लाइनूं या जेको हुनखे दिलि खे छुहंदियूं या हू सोचे थो त उन में को ख़ासि माना आहे त उन्हनि खे हाईलाइट कंदो। त तव्हांखे इहे कीअं हाफ़्ज़ो तव्हांजो कीअं थिए थो, नेचुरल आहे या तव्हां को ट्रिक्स आहे, या असांखे अहिड़ो को हुनर ॿुधायो त असां बि ईअं तव्हां जहिड़ो हाफ़्ज़ो, तव्हां जहिड़ो त कोन थी सघंदो, पर उनजे अधु जेतिरो पुॼी सघूं। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जेतिरे क़दुरु मुंहिंजे हाफ़िज़े जी ॻाल्हि कई, मिर्ज़ा कलीज बेग साहिब जो बि हवालो ॾिनो, जेको
अखर सुठा लगंदा उन में अंडरलाइन करे छॾींदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि वरी मिर्ज़ा कलीज बेग जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां, मौज़ू खां हटी करे। मिर्ज़ा साहिबु कंहिं जॻह ते मुख़्तियारकार हो, अंग्रेज़नि जो दौरु हो, सादगी हुई, एतिरा ख़तरा कोन हुआ। उत्तर साइड जेको आहे मेहड़ आहे, वारा आहे, या हिते किथे हुआ मुख़्तियारकार पाण हुआ, ऑफिस में वेठा हुआ, त हिकिड़ो फ़क़ीर आयो मिर्ज़ा कलीज बेग साहिब खे चयईं अलाह जे नाले ते ॾे। मिर्ज़ा कलीज बेग मुख़्तियारकार हो, मुख़्तियारकार जी उन वक़्त में वॾी हैसियत हुई। मिर्ज़ा साहिबु फ़क़ीर खे चयो त बाबा थोरो तर्स, को माण्हू अचे त तोखे ख़ैरात ॾियां थो, यानी पटे वालो आहे या ॿियो हेठिएं तबिके जो जेको हुनजो स्टाफ जेको माण्हू अचे त तोखे ख़ैरात ॾियूं था, थोरो तर्स, को माण्हू अचे त तोखे ख़ैरात ॾियूं था। फ़क़ीर अजीब जवाबु ॾिनो, अहिड़ो जवाबु ॾिनई जो मिर्ज़ा साहिबु माना ईअं सम्झो त हिकिड़े ॻाल्हि में ईअं गर्क थी वियो हुयो। फ़क़ीर चयो, मिर्ज़ा साहिबु चयो त थोरी देरि तर्स, को माण्हू अचे त तोखे ख़ैरात ॾियूं था। फ़क़ीर मिर्ज़ा साहिब खे चयो त मिर्ज़ा साहिबु थोरे ताईं तूं बि खणी माण्हू थी, मूंखे ख़ैरात ॾे। अजीब हिकिड़ो जवाबु हुन ॾिनो। त तव्हां जेका मिर्ज़ा कलीज बेग जी ॻाल्हि पे कई अंडरलाइन, मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी आहे त शइ जेका मूंखे सुठी लॻे थी, या मुंहिंजी शाइरी हुजे या पराई शाइरी हुजे, उहा मूं वटि भले किताब पियो हुजे, उन शाइरी जा भले मूं वटि किताब पिया हुजनि, पर आउं उतारींदो आहियां। लिखण सां छा थिए थो, हाफ़िज़ो मज़बूत इन जे करे थिए थो त लिखण महिल असीं हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ खे 4 भेरा ॾियूं था। नंबर 1, जेॾीमहिल उन लफ़्ज़ खे ॾिसूं था भेरो अची वियो, वरी लिखूं था भेरो अची वियो, वरी लिखी उहो पढ़ूं था, टियों भेरो अची वियो, उहो पढ़ी वरी उहो साॻियो लफ़्ज़ ॾिसूं था, 4 भेरा हिकु हिकु अखर खे अचनि था, पोइ यादि थींदा कोन थींदा। असांजा छोकिरा अॼुकल्ह जा नौजवान स्कूल में वञनि, कापियूं कोन था लिखनि। इहो ई मसालो आहे जो असीं लिखूं कोन था। लिखण साण हाफ़िज़ो वधे थो, उहा ॻाल्हि ज़हन में चिट करे वेंदी आहे। तंहिंजे करे आऊं हिन कैमरा जे हवाले सां नौजवान दोस्त माण्हू जेके बि आहिनि उन्हनि खे चवंदुसि त नंढड़ी बंदी हिकिड़ी खीसे में पई हुजे, को बि वाक़ियो थिए, को बि ॻाल्हि थिए, उन खे शॉर्ट फॉर्म में तारीख़ लिखी उहो उतारे, शॉर्ट फॉर्म में ओॾीमहिल उतारे, वरी पंहिंजी वॾी कापी में उतारे छॾे। तव्हां ॾिसो, इहो को हूंदो आहे नाबीन अखियुनि जो हूंदो आहे, उनजो अलाह साईं हीअ नेमत त अखियुनि वारी वई खसे वरिती, पर हुनजो दिलि रोशन हूंदो आहे ऐं आवाज़ु ॻाल्हाइण सां सम्झी वेंदो आहे फलाणो पियो ॻाल्हाए।